अमरीकी नायब सदर जेडी वेंस जी सदर ट्रंप के बेटा पेश संदसि चवण आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इलाक़ाई इत्तेहादनि सां गॾिजी अमन जी राह हमवार कई। हुन चयो त अमन मुआहिदो विचोबर में नए दौर जी शुरूआत आहे। एतमाद सां चई सघां थो त ईरान हाणे कॾहिं बि एटमी हथियार न ठाहे सघंदो। अमरीकी नायब सदर जो चवणु आहे त तारीख़ी अॻभराई सां दुनिया में तवानाई ऐं तेल जी क़ीमतुनि में घटिताई ईंदी। ख़बर हिकु ॿीहर शेयर कयूं। अमरीकी नायब सदर जेडी वेंस जी सदर ट्रंप के बेटा पेश संदसि चवण आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इलाक़ाई इत्तेहादनि सां गॾिजी अमन जी राह हमवार कई। हुन चयो त अमन मुआहिदो विचोबर में नए दौर जी शुरूआत आहे। एतमाद सां चई सघां थो त ईरान हाणे कॾहिं बि एटमी हथियार न ठाहे सघंदो। अमरीकी नायब सदर जो चवणो हो त तारीख़ी अॻभराई सां दुनिया में तवानाई ऐं तेल जी क़ीमतुनि में घटिताई ईंदी। ट्रंप इलाक़ाई इत्तेहादनि सां गॾिजी अमन जी राह हमवार कई। जेडी वेंस जो इहो चवणु आहे।